नौशरो फिरोज़ नाज़रीन नवां खे ख़बर ॾींदा हलूं। रिज़वान अली जुमानी जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ वेझो धीरणे में एमएनए ज़ुल्फ़िकार अली भेण जे घर खे धाड़े वारे वाक़े खां पोइ अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर एनपीपी सरबराह जीटीए जे अॻुवाण गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, अॻूणो सूबाई वज़ीर एनपीपी सिंध जे सदर मसरूर अहमद ख़ान जतोई भेण हाउस पहुची एमएनए ज़ुल्फ़िकार अली भेण खां समूरी सूरत हाल बाबति ॻाल्हि ॿोल कई ऐं उन अमल जी सख़्त मज़म्मत कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जूं हालतूं तमामु ख़राब कयूं वयूं आहिनि। किथे बि शरीफ़ माण्हू जी इज़त महफ़ूज़ नाहे ऐं कंहिं सां बि कॾहिं बि कुझु बि थी सघे थो। अहिड़े क़िस्म जी सूरत हाल बाबति मां 1990 खां प्रेस रिलीज़न में चई चुको आहियां ऐं हाणे बि 2-3 सालनि खां चवंदो रहां थो त अहिड़े क़िस्म जूं हालतूं थी वेंदियूं ऐं हर कंहिंखे पंहिंजो तहफ़ुज़ पाण करणो पवंदो। हुकूमत जी अवलियुनि फ़र्ज़नि मां फ़र्ज़ु हूंदो आहे त लॉ एंड ऑर्डर ऐं माण्हुनि जी जान माल जो तहफ़ुज़ कनि। हाणे माण्हुनि खे पंहिंजे माल जो तहफ़ुज़ पाण करणो पवंदो। बाक़ी हुकूमत जो हाल नाहे रहियो। हुकूमतूं ॿियनि शयुनि में मशग़ूल आहिनि।